टनबाओ जे रहवासी जानी जमाली इल्ज़ाम लगाया है कि मिलंदड़ सरकारी घर की रक़म 25,000 रुपयनि मां 1,500 रुपया कटौती कई वई आहे। मुतासिर शख़्स मूजिब इहा रक़म सरकारी स्कीम तहत मिली हुई ऐं रक़म विसूल करण लाइ जॾहिं हू बैंक बदीन पहुतो त खेसि पूरी रक़म ॾियण बदिरां घटि रक़म ॾिनी वई, जंहिं ते सख़्त एहतजाज कयो आहे। जानी जमाली जो चवणु आहे सरकारी इमदाद जे घरनि जी रक़म ग़रीब ऐं मुस्तहक़ माण्हुनि जी सहायता लाइ जारी कई वेंदी आहे। तंहिं करे जेकॾहिं कंहिं मरहले ते बिना वज़ाहत या क़ानूनी सबब जी कटौती कई वञे त उहा ॻणती जोगी ॻाल्हि आहे। इन मुतालबो कयो त मामले जी जांच कई वञे ऐं जेकॾहिं कटौती गैर क़ानूनी साबित थिए त पूरी रक़म वापसि कई वञे। हुन वधीक चयो त 25,000 रुपयनि मां 1,500 रुपया कट थियण सबबि खेसि माली नुक़सानु पहुतो आहे। तंहिं करे हू इंसाफ़ लाइ आवाज़ उथारींदो ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कंदो त संदसि पूरी रक़म वापसि कराई वञे। जेकॾहिं रक़म वापसि न कई वई त हू पंहिंजो एहतजाज जारी रखंदो ऐं क़ानूनी रस्तो इख़्तियार कंदो। मुतासिर दौर इख़्तियारनि खां अपील कई आहे त अवाम जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ शफ़ाफ़ जांच कई वञे त जीअं सरकारी इमदाद मुस्तहक़ माण्हुनि ताईं बिना कंहिं कटौती जे पहुची सघे। सिंगार अली दलवानी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, टंडोबागो। मुझो मसलो इहो त आउं सिंध बैंक में पैसा मुंहिंजा कटे छॾियनि, मूंखे ॾिननि अदरक बि, ऐं घोड़ा घोड़ा करे हिते आयो आहियां। हाणे मुंहिंजो ज़ुल्म हाणे कीअं ठहिरायां, छा करियां? मुंहिंजो ज़ुल्म आहे इहो, न कयो न सिंध बैंक वारो। सिंध बैंक बदीनरी तुंहिंजा पैसा कटे विया आहिनि मुंहिंजा पैसा। मूं चयो तायूं कयूं, सॼा मेला अची गॾु कयुमि, तॾहिं बि चयो त पोइ पैसा तोखे ई ॾींदुमि। तुंहिंजो छा मुतालबो आहे बदीन SP खां? हाणे इहो आहे त हाणे मूंखे ज़ुल्म आहे, मीडिया ते रवानो थो करियां। तोखे पैसा वापसी वठी ॾे? वापसि मूंखे पैसा मिलनि। अच्छा, हा, इहे मूंखे मिलनि। सिंध